हिकिड़ो हज़रत सरदार अमन शाह जो ॿोल आहे या कलाम आहे जंहिंमें हिकिड़ो हिन जहान में गुज़ारण जो रहण जो हिकिड़ो पंहिंजो दस्तूर पिया ॿुधाइनि त हिते हिन जहान में असां पंहिंजो दस्तूर लाए अमल हिकिड़ो हीअं रखियो आहे। कीअं रखियो आहे त रुअण खे खिलण में राज़ी रखियोसीं। रुअण खे खिलण में माना मूंखे रोइणो हो पर आऊं खिला पियो। मूंखे रोइणो हो माना ॾुख मिलियो मूंखे आऊं रोआं दर्द हो, पर उन दर्द में उन रोअण में मूं पंहिंजे पाण खे संभाले पंहिंजे पाण खे संभाले रोअण खे खिलण में बदिलायुमि। माना पंहिंजे पाण खे मूं संभालियो। रोअण खे खिलण में जॾहिं राज़ी रखियोसूं, रोअण खे खिलण में जॾहिं राज़ी रखियोसूं त छा थियो, अजब इश्क वारो पतो पोइ पियोसूं। रोअण खे खिलण में जॾहिं राज़ी रखियोसूं त पोइ अजब इश्क वारो पतो पोइ पियोसूं। सूरन कई सचाई, सूरन कई सचाई पूरन में प्यासूं। सूरन कई सचाई पूरन में प्यासूं, अजब रंग इलाही अखियुनि से ॾिठासूं। हीउ पंहिंजो तजर्बो पिया ॿुधाइनि, पंहिंजो सम्झो जेकी हुननि मुशाहिदो कयो, मुशाहिदो था ॿुधाइनि त बा सूरन कई सचाई त पूरन में प्यासूं, अजब रंग इलाही अखियुनि से ॾिठासूं, कुल सीरू फी मज़ा कुल चखियासूं। कुल सीरू फी सुभान अल्लाह, मज़ा कुल चखियासूं। ला इलाहा इल्लल्लाह चङू जो चयोसूं। ला इलाहा इल्लल्लाह चङू जो चयोसूं। ही रोअण ही पोइ अजब इश्क वारो पतो पोइ पियोसूं। रोअण खे खिलण में जॾहिं राज़ी रखियो। हाणे हिते ही त कोन भरिजी वेंदो छा न? हा अच्छा हीउ सही आहे। हा इहो पूरो कयूं। जॾहिं जोड़ जोड़े जहां कुल जोड़ियाई, जॾहिं जोड़ जोड़े जहां कुल जोड़ियाई, अलस्त बिरब्बिकुम अरवाहन खां पुछाई। जॾहिं जोड़ जोड़े जहां कुल जोड़ियाई, अलस्त बिरब्बिकुम अरवाहन खां पुछाई। सही सुञाणो था अवी पंहिंजो साईं, कौल कालूअ जो कल्ब सां कयोसूं। कौल कालूअ जो कल्ब सां कयोसूं, अजब इश्क वारो पतो पोइ पियोसूं। रोअण खे खिलण में जॾहिं राज़ी रखियोसूं। अन्ना अहमद बिला मीम अहद कयो इशारो। अन्ना अहमद बिला मीम अहद कयो इशारो, अलाह नूर समावात नूरी निज़ारो। पिरीअ जे पसण जो परे थियो पसारो। पिरीअ जे पसण जो परे थियो पसारो, रज़ा मंझि राज़ी हिकु ई रब रहियोसूं। अजब इश्क वारो पतो पोइ पियोसूं। रोअण खे खिलण में जॾहिं राज़ी रखियोसूं। महबत में मुरीद, सुभान अल्लाह, वाह अमन शाह तुंहिंजो आख़िरी नुक़्ते ते अचणु ऐं महबत जी अहमियत जो ज़ावियो खणनि त अबा महबत में मुरीद अहमद शाह थियासूं। महबत में मुरीद, महबत में मुरीद आहियां अहमद शाह चवे, ख़ुशामद ते ख़रीद कॾहिं थींदासूं की न की। महबत में मुरीद अहमद शाह थियासूं, पुटनि खे जीअं बाबा अखर ईअं चयासूं। पुटनि खे जीअं बाबा चइबो आहे, पुटनि खे बाबा चइबो आहे। पुटनि खे जीअं बाबा अखर ईअं चयासूं, वहदत ऐं कसरत में गॾिजी वियासूं। क़दम कुर्ब वारो ख़ल्क़ सी खयोसूं।
इहो अजब इश्क वारो पतो पोइ पियोसूं जॾहिं महब जॾहिं रोअण खे खिलण में राज़ी।